वेलकम टू माय चैनल इंग्लिश सिंधी वर्डी। असांजो अॼु जो टॉपिक आहे सेंटेंसिस। सभ खां पहिरीं सवाल आहे त व्हाट इज़ अ सेंटेंस? जुमिलो छा आहे? अ सेंटेंस इज़ अ ग्रुप ऑफ वर्ड्स। जुमिलो लफ़्ज़नि जो मजमूओ आहे जेको मुकमल माना ॾे। A sentence gives complete meaning. जुमिलो मुकमल मतलब ॾिए थो। एग्ज़ाम्पल मिसाल I read a book. मां हिकु किताब पढ़ां थो। Rules for making a sentence. जुमिले ठाहिण जा क़ाइदा। First rule is a sentence starts with capital letter. And the second rule is a sentence ends with full stop. जुमिलो वॾे अखर सां शुरू थिए थो ऐं फुल स्टॉप सां ख़तम थिए थो। अच्छा, हिननि ॿिन्हिनि जुमिलनि खे ॾिसो। हिते ॿ जुमिला आहिनि। हिकु आई गो टू स्कूल, ॿियो शी लाइक्स मिल्क। हिननि ॿिन्हिनि जुमिलनि में जेके फर्स्ट जेका लेटर्स आहिनि या फर्स्ट जेका वर्ड्स आहिनि आई ऐं शी, उहे ॿई कैपिटल लेटर सां शुरू थिया आहिनि। त इहो जुमिले जो पहिरियों क़ाइदो आहे त जुमिलो हमेशह कैपिटल लेटर सां शुरू थींदो ऐं एंड में उन में फुल स्टॉप लॻाइणो आहे, जेको हिन ॿिन्हिनि जुमिलनि में थियल आहे। आई गो टू स्कूल, मां स्कूल वञा थो। शी लाइक्स मिल्क, हूअ खीर पसंदि करे थी। Subscribe please.